हिकिड़े बादशाह ख्वाब लधो त संदसि सुम्हण वारी कोठीअ में हिकिड़ी लूमड़ी पई फतके। सुबुह जो बादशाह सभिनी अमीरनि वज़ीरनि नजूमियुनि खां उन ख्वाब जी ताबीर कराई, पर कंहिं बि अहिड़ी ॻाल्हि कान ॿुधाई जेका बादशाह जी दिलि सां लॻे। तंहिं करे सॼी बादशाहीअ में इहो पढ़ो ॾियारायई त जेको माण्हू इन ख्वाब जी ताबीर ॿुधाईंदो तंहिंखे वॾा इनाम इकराम ॾेई ख़ुशि कंदसि। इन ही पढ़े घुमाईंदे काफ़ी वक़्तु गुज़री वियो, पर को बि माण्हू ख्वाब जी ताबीर करण लाइ बादशाह वटि हाज़िर न थियो। इहा ख़बर हलंदे हलंदे सभिनी शहरनि ऐं ॻोठनि में पखिड़िजी वई, पर को बि इन जी ताबीर करण लाइ तयार ई न हो। इहा ख़बर ॿुधी हिकिड़ो कुर्मी तवक्कुल करे ख्वाब जी ताबीर करण लाइ पंहिंजे ॻोठां रवानो थियो ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि तां जबल काटींदो हलंदो वियो। हिकु जबल वटि पहुतो त छा ॾिसे त हिकिड़ो वासिंग नांग संदसि रस्तो रोकियो वेठो आहे। हिन नांग खे चयो त नांग मूंखे वाट ॾे जो बादशाह वटि संदसि ख्वाब जी ताबीर ॿुधायां। नांग चयसि, अड़े कुर्मी, बादशाह खे त नजूमिन पूरो जवाब कोन ॾिनो, सो तूं वरी कीअं ॿुधाईंदे? हा, बाक़ी जे तूं चवीं त आऊं तोखे ख्वाब जी ताबीर ॿुधायां, पर उन जो हिकिड़ो शर्त अथई, उहो इहो जेकॾहिं बादशाह तोखे इनाम ॾिनू त उन जो अधु मूंखे ॾींदे। जंहिं ते कुड़मीअ चयसि, ए नांग, मूंखे तुंहिंजो शर्त क़बूल आहे, तूं बसि मूंखे ख्वाब जी ताबीर ॿुधाए। तंहिं ते नांग हिन खे ताबीर ॿुधाई ऐं ही पंहिंजो कस वठी रवानो थियो ऐं सिधो अची बादशाह जे दरबार में पहुतो ऐं खेसि चयईं त साईं, आऊं अव्हां जे ख्वाब जी ताबीर ॿुधण लाइ हाज़िर थियो आहियां। जे इजाज़त हुजे त बयान कयां। बादशाह जी इजाज़त मिलण बाद कुड़मी चवण लॻो, बादशाह सलामत, तव्हां ख्वाब में लूमड़ी ॾिठी आहे ऐं लूमड़ी हिकु दगाबाज़, बुज़दिल ऐं मकार जानवर आहे। तंहिं करे तव्हां खे सम्झणु घुर्जे त दगाबाज़ी, फरेबी, मकारी, रियाकारी वधी वई आहे। जेकॾहिं इहा बंदि न कयव त हुकूमत खे वॾो नुक़सानु पहुचंदो। बादशाह खे कुड़मीअ जो इहो जवाबु ॾाढो पसंदि आयो, तंहिं करे खेसि घणा इनाम इकराम ॾेई ख़ुशि करे ॻोठ ॾांहुं वापसि रवानो कयो ऐं पाण बादशाह खे सुधारण जी कोशिश करण लॻो। कुड़मी जॾहिं वापसि मोटे पे आयो त खेसि ख़्यालु आयसि त छो न ॿियो रस्तो लॻी वञा, न त नांग खे अधु ॾियणो पवंदो। इहो ख़्यालु करे ॿिए हंधां कुड़मी फिरी घर पहुतो। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह वरी ख्वाब ॾिठो त संदसि महलात में हिकु उघाड़ी तरार लड़के पई। सुबुह जो बादशाह यकदम उन कुड़मीअ ॾांहुं माण्हू मोकिलियो। कुड़मी जॾहिं बादशाह जी सॾु ॿुधो तॾहिं दिलि में चयईं त हाणे था पोल पधरा थियनि। अॻे दफ़े त वेचारे नांग वाहर कई, उन सां बि कोन रहायमि, पर ख़ैर वरी बि इहा वाट वठी थो वञा, मन नांग मिली वञे। इहो ख़्यालु करे जंहिं वाट ते अॻे नांग गॾियो हुअसि उहा वाट वठी घर खां रवानो थियो। जॾहिं उन जाइ वटि पहुतो तॾहिं ॾिसे त नांग त आहे ई कोन, बाक़ी संदसि गिसाऊं पियो आहे। पोइ उते बीही नांग खे सॾु करण लॻो। सॾण ते नांग यकदम निकिरी आयो ऐं कुड़मीअ खे चयईं त वाह रे कोलनि जा कूड़ा, यार इनाम त कोन ॾिनई पर मुंहुं बि कोन ॾेखारियई। ख़ैर ॿुधाए हाणे वरी कहिड़ो कमु आहे? कुड़मीअ निमानो थी बादशाह जे ताज़े ख्वाब जी हक़ीक़त ॿुधायसि। नांग चयसि, आऊं तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदसि, पर हिन शर्त ते त हिन भेरे जी मिलियल इनाम जो अधु ज़रूर ॾींदे। जॾहिं कुड़मीअ हावकार कई तॾहिं नांग खेसि वरी बि ताबीर ॿुधायो। जंहिंखां पोइ कुड़मी महलात ॾांहुं रवानो थियो। बादशाह वटि पहुची कुड़मीअ खेसि चयो, जिंदा क़िबला, तरार जो कमु आहे खून रेज़ी। अव्हां जी बादशाहत में खून रेज़ी वधी वई आहे ऐं अव्हां जा दुश्मन अव्हां जे पुठियां उघाड़ी तरार खयो पिया फिरनि। अव्हां बि यकदम तरार जे ज़ोर सां अहिड़नि दुश्मन जो सर कलम करे छॾियो, न त उन्हनि मां हिन बादशाही खे वॾो नुक़सानु पहुचंदो। बादशाह खे कुड़मीअ जी इहा ॻाल्हि दिलि सां लॻी, सो खेसि वरी बि इनाम इकराम ॾिनई ऐं हिकु तरार बि तोहफ़े में ॾिनाईंसि। कुड़मी ख़ुशि थींदो घर ॾांहुं रवानो थियो, पर वाट ते वरी बि अची दिलि में बेईमानी पैदा थियसि ऐं चवण लॻो त नांग त अधु हिसो वठंदो, मां उनखे अधु हिसो छो ॾियां? जे घणी घणी कंदो
त हाणे तरार करे छॾींदोसांसि सिर कलम। जॾहिं हुन नांग वारी जाइ वटि पहुतो त ॾिसे त नांग रस्तो रोकियो वेठो आहे। कुड़मीअ न काई हम न कई तम, थका जो कयाऊंसि तरार त नांग जे पुछ में वञी लॻी ऐं नांग वीचारो भॼी वञी ॿिर में लिकियो। वही हमराह ॾाढो ख़ुशि थींदो अची घर पहुतो ऐं ॾाढो ऐश सां ज़िंदगी गुज़ारण लॻो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं बादशाह वरी को ख्वाब लधो त कुड़मीअ ॾांहुं माण्हू मोकिलियाई। तॾहिं हिन जूं ॿ वयूं त छह वयूं, छो त हिन खे पंहिंजे पिरकारनि जी ख़बर हुई त ॼाणा त कुझु कोन थो ऐं हरू भरू अची हिन अकाबरीअ में अड़ियो आहियां। सो ॻणतियुनि में अची पियो। छा कयईं नेठ पशेमान थी वरी बि आयो नांग वटि ऐं अची सॾु करणु लॻसि। घणनि सॾनि खां पोइ नांग ॿिर खां ॿाहिरि निकितो ऐं कुड़मीअ खे ॾिसी चयईं, ए फरेबी मकार ऐं खूनी, तो मुंहिंजे अहसान जो बदिलो वाह जो ॾिनो आहे, हाणे वरी छो आयो आहीं? कुड़मीअ तमामु घणियूं मिंथूं मेड़ूं कयूं ऐं चयईंसि त भलाई करे कयल खताऊं माफ़ कर ऐं अञा बि हिकिड़े ख्वाब जी ताबीर ॿुधाए, न त मां मुफ़्त में मारजी वेंदसि। तंहिं ते नांग चयसि, चङो, तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधायां थो, पर वाइदो कर हिन दफ़े इनाम जो अधु ज़रूर ॾींदे। कुड़मी हावकार करे वरी वो ख्वाब जी ताबीर ॿुधी बादशाह ॾांहुं रवानो थियो ऐं बादशाह वटि अची पहुतो। कुड़मीअ खेसि चयसि त बादशाह सलामत, अव्हां ख्वाब में ठगी ॾिठी आहे, सो हाणे तव्हां बि सम्झी वञो त तव्हांजी रीत हाणे गऊं वांगुरु निमाणी थी चुकी आहे, तंहिं करे हाणे तव्हांखे को लोॾो कोन्हे। इहो ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं वरी बि खेसि घणो इनाम इकराम सूखड़ियूं पाखड़ियूं ॾेई वापसि कयईं। कुड़मी हिन दफ़े इनाम वठी नांग वटि पहुतो ऐं समूरो मिलियल इनाम अची संदसि अॻियां रखियईं। तंहिं ते नांग पुछियसि त अदा, आउं हिन जो बुखियो कोन आहियां, न की मूंखे हिन जी का ज़रूरत आहे, मूं त रुगो इंसानियत खे आज़मायो पे, पर उन में तुंहिंजो को ॾोह न आहे, छो त मुल्की हालातुनि जो असर रीत ते बि पवंदो आहे। पहिरें दफ़े मुल्क में फरेब दगा ऐं मकर लॻो पियो हो त तो बि मूंसां मकार पकई। ॿिए दफ़े मुल्क में फसाद खून रेज़ी लॻी पई हुई त तो बि मूंसां अहिड़ो ई पेर भरियो जो मुंहिंजे मारण लाइ संभरी ठही आहे। पर हिन दफ़े जॾहिं मुल्क में अमन अमान थी वियो आहे त तूं बि ॾिस त कीअं न पाण ई आयो आहीं इनाम ॾियण। ॿुधो कोन अथई, जहिड़ो राज तहिड़ो भाग, जहिड़ा कांव तहिड़ा बचा, जहिड़ी अवाम तहिड़ा हुकुमरान। पोइ त ॿई हिक ॿिए खां मोकिलाए पंहिंजी पंहिंजी वाट रवाना थिया ऐं हिन जी याराणी बि पकी थी वई।